केमिस्ट्री क्लास 9 पाप पहिरियों सबक 13 मालिक्यूलर मायो ऐं फार्मूला मायो मालिक्यूलर एंड फार्मूला मास। आउं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजीला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू हूंदा मालिक्यूलर मायो, मालिक्यूलर मास ऐं फार्मूला मायो, फार्मूला मास। मायो या molecular mass. The molecular mass is the sum of atomic masses of all the atoms present in one molecule of a substance. कंहिं बि शइ जे हिक मालिक्यूल जे वज़न खे चइबो आहे मालिक्यूलर मायो। इहो तव्हां ज़हन में रखो, तॾहिं बि हिन जी मुकमल वस्फ़ आहे त कंहिं बि शइ जे हिकिड़े मालिक्यूल जे वज़न खे चइबो आहे मालिक्यूलर मायो। हूअं असां चऊं था त उन जे मालिक्यूलर मास कढण जो तरीक़ेकार इहो आहे त मालिक्यूल छा हूंदो आहे, गैर धातु एटमनि जो छुगो हूंदो आहे। गैर धातु एटम ॿ या ॿिनि खां वधीक पाण में मिलंदा आहिनि त हिकिड़ो मालिक्यूल ठाहींदा आहिनि। हाणे उहे जेके एटम पाण में गॾिया, उन्हनि एटमनि जो असां वज़न कढंदा आहियूं ऐं उन्हनि खे जोड़ कंदा आहियूं त इनखे चइबो आहे मालिक्यूलर मास। फॉर एग्जाम्पल, मालिक्यूलर मास ऑफ कार्बन डाइऑक्साइड इज़ 44 AMU एंड H2O is 18 AMU. कार्बन डाइऑक्साइड जे हिकिड़े मालिक्यूल जो वज़न आहे 44 AMU ऐं पाणीअ जे हिकिड़े मालिक्यूल जो वज़न आहे 18 AMU। आमतौर ते असां शयुनि खे ग्रामनि में या किलोग्रामनि में मापींदा आहियूं, पर एटम तमामु नंढिड़ो आहे, तंहिंजे करे उनखे मापण जे लाइ ग्रामनि या किलोग्रामनि जो इस्तेमालु कोन थींदो आहे। असीं उन्हनि खे उन्हनि जे अलॻि यूनिट AMU एटॉमिक मास यूनिट में मापींदा आहियूं। हिते छा थो थिए त असीं हिननि एटमनि जो वज़न कढी जोड़ था कयूं, तंहिंजे करे उन जे माए खे बि असां AMU एटॉमिक मास यूनिट में तोरियूं था। कार्बन डाइऑक्साइड ऐं H2O, इहे ॿई H2O बि नॉन मेटल आहिनि, तंहिंजे करे बि हिकिड़ो मालिक्यूल आहे। कार्बन डाइऑक्साइड जेको आहे उहे ॿई नॉन मेटल पाण में मिलिया आहिनि, तंहिंजे करे हीउ बि हिकिड़ो मालिक्यूल आहे। इन्हनि जो मालिक्यूलर मास कढण जो तरीक़ेकार हीअ आहे त तव्हां एलिमेंट लिखो त हिन मालिक्यूल में एलिमेंट कहिड़ा आहिनि। हिकिड़ो आहे कार्बन ऐं ॿियो आहे ऑक्सीजन। एलिमेंट जा हर हिक जा एटम उन जे साम्हूं लिखो। कार्बन जा एटम कार्बन डाइऑक्साइड में आहे 1 ऐं ऑक्सीजन जो एटम आहिनि 2, साम्हूं लिखियासीं। हाणे तव्हां हिनखे ज़र्ब कयो उन जे मास नंबर सां। कार्बन जो मास नंबर आहे 12, ऑक्सीजन जो मास नंबर आहे 16, तंहिंजे करे हिनखे हिन सां ज़र्ब कंदासीं 1 12 12 ऐं हिनखे ज़र्ब कंदासीं ॿिनि खे 16 सां, 2 16 32, तंहिंजे करे 12 ऐं 32 खे जोड़ कंदासीं त 44 AMU। इहो असांजो मालिक्यूलर मास आहे कार्बन डाइऑक्साइड जो। ईअं ई वरी H2O पाणीअ जो असां मालिक्यूलर मास कढंदासीं त एलिमेंट कढंदासीं हाइड्रोजन ऑक्सीजन। हाइड्रोजन जा 2 एटम आहिनि, उनखे ज़र्ब कयोसीं हाइड्रोजन जे मास नंबर सां। हाइड्रोजन जो मास नंबर आहे 1, साॻो ई 1 ॿ 2, ऐं वरी ऑक्सीजन जो मास नंबर आहे 16, पाणी में उन जा आइटम आहिनि 1 1 16 16, 2 ऐं 16 थिया 18 AMU। इहो मालिक्यूलर मास आहे पाणीअ जो। असीं मालिक्यूलर मायो पढ़ण महिल मालिक्यूल खे अंडरलाइन कयो होसीं त मालिक्यूल जेको आहे उहो छा आहे। असीं चऊं था त मालिक्यूल इज़ एन इंडिपेंडेंट यूनिट ऑफ कोवेलेंट कंपाउंड। कोवेलेंट मुरकब जो हिकिड़ो आज़ादु यूनिट आहे जेको पाण पंहिंजो अकेले सिर वजूदु रखे सघे थो ऐं कोवेलेंट कंपाउंड जूं समूरियूं ख़ासियतूं उन मालिक्यूल में मौजूदु हूंदियूं आहिनि। असां तव्हांखे इहो ॿुधायोसीं त मालिक्यूल जेको आहे उहो गैर धातु एटमनि जो ठहियलु हूंदो आहे। मिसाल जे तौर ते H2O ॿई गैर धातु। हीअ तव्हांजी पीरियडिक टेबल ॾिनल आहे, उन में तव्हांखे सेमी मेटल खे छॾे करे तव्हां नॉन मेटल ते अचो। उन नॉन मेटल में नॉन मेटल्स ही जेके हिन कलर वारा आहिनि इहे समूरा अची विया, ऐं ही बि हेलोजन्स बि नॉन मेटल में अचनि था। तंहिंजे करे असांजी पीरियडिक टेबल में हितां खां वठी हिन कार्बन खां वठी करे ऐं हेठि अचो, हीअ फास्फोरस बि हिन में आहे, वरी हेठि अचो हीअ सेलेनियम बि हिन में आहे, अञा अॻिते अचूं त आयोडीन बि हिन में आहे। हाणे हिन आयोडीन खां वरी मथे हलूं असां त ब्रोमीन, क्लोरीन, फ्लोरीन ऐं हेॾां वरी इहे ऑक्सीजन, नाइट्रोजन, कार्बन, हीअ समूरा इहे नॉन मेटल आहिनि। हेॾां हीअ असांजी जेका हाइड्रोजन आहे इहा बि नॉन मेटल आहे।
असांजी पीरियाडिक टेबल में इन कलर वारा नॉन मेटल आहिनि, पर ही हेलोजन्स बि जेके आहिनि इहे नॉन मेटल आहिनि। ही नॉन मेटल थी विया। इन्हनि जे विच ते जेके अचनि था, इहे जेका ॾाकण आहे, इहे आहिनि असांजा सेमी मेटल्स चऊं, या इन्हनि खे चइबो आहे मेटलाइड, याने धातु अड़ा। इहे विच थरा हूंदा आहिनि, गैर धातुनि जहिड़ियूं ख़ासियतूं बि ऐं धातुनि जहिड़ियूं बि। हाणे मेटलाइड खां हेॾां वारा जेके सभु अंसर आहिनि, ही वारा, इहे सभु मेटल आहिनि। तंहिंजे करे तव्हां हीअ अंसर ॾिसो त हिननि अंसरनि जो तालुक़ु गैर धातुनि सां आहे। हे पाणी जो मालिक्यूल आहे H2O, इहो बि नॉन मेटल्स मां ठहियलु आहे। हेॾां हीअ हाइड्रोजन ऐं हेॾां हीअ ऑक्सीजन, ॿई गैर धातु। कार्बन डाइऑक्साइड, हीअ कार्बन, हीअ ऑक्सीजन, ॿई गैर धातु। कार्बन हाइड्रोजन ऑक्सीजन, ये असां हिते पढ़ी आयासीं त इहे गैर धातु आहिनि। हाइड्रोजन सल्फर ऑक्सीजन, ऑक्सीजन हाइड्रोजन त गैर धातु आहिनि, पर सल्फर इहो बि गैर धातु आहे। हाइड्रोक्लोरिक एसिड, ही क्लोरीन, इहा बि गैर धातु आहे। नाइट्रिक एसिड HNO3, हाइड्रोजन गैर धातु, ऑक्सीजन गैर धातु, या नाइट्रोजन बि गैर धातु आहे। तंहिंजे करे ही समूरा जेके बि मुरकब आहिनि, इहे कोवेलेंट कंपाउंड सॾिबा आहिनि, ऐं इन्हनि जो हिकिड़ो हिकिड़ो जेको ज़रो आहे उहो मालिक्यूल सॾिबो आहे। इन्हनि जे वज़न खे असां चवंदासीं मालिक्यूलर मास। इन खां अलावा जेकॾहिं को मुरकब अहिड़ो आहे, मिसाल जे तौर ते सोडियम क्लोराइड थी वियो, हीउ सोडियम धातु थी वियो, क्लोरीन गैर धातु। कैल्शियम ऑक्साइड, हे कैल्शियम धातु आहे। ऑक्सीजन नॉन मेटल आहे। हाणे मेटल ऐं नॉन मेटल जेकॾहिं पाण में मिलनि था, त इन्हनि जो जेको असां वज़न कढंदासीं, वज़न कढण जो तरीक़ेकार त साॻियो ई हूंदो, त सोडियम जो वज़न कढो ऐं हुन में वरी जोड़ कयो क्लोरीन जो वज़न। पर इन वज़न खे असां छा मालिक्यूलर मास छॾे सघूं था? जवाबु आहे न में, छो त मालिक्यूलर मास सिर्फ़ु मालिक्यूल जे वज़न खे सॾिबो आहे, जेको गैर धातुनि जो ठहियलु हूंदो आहे। हीअ आहिनि धातु ऐं गैर धातु। तंहिंजे करे इन्हनि खे छा सॾियूं असां? अहिड़े क़िस्म जो मुरकब यूनिट जेको धातु ऐं गैर धातुनि जो ठहियलु हुजे, उन जे वज़न खे चइबो फार्मूला मायो या फार्मूला मास। The ionic compounds which form three-dimensional solid crystals are represented by their formula units. असांजा जेके आयोनिक मुरकब हूंदा आहिनि, जेके मेटल ऐं नॉन मेटल जा ठहियलु हूंदा आहिनि, उहे हिकिड़ी 3 डायमेंशनल कलमी सख़्तु बनावट जेका आहे उन जो इज़हार कंदा आहिनि। उन जहिड़ा ठहियलु हूंदा आहिनि, जीअं लूणु ॾिसो कलमनि जी सूरत में हूंदो आहे, ईअं पोटेशियम सल्फेट ॾिसो त उहे तव्हांखे कलमनि जी सूरत में मिलंदो। उन्हनि खे ख़ासि हिकिड़ी पंहिंजी जियोमेट्रिकल फॉर्म हूंदी आहे। इन सच केसिस फार्मूला मास कैलकुलेटेड बाय सम ऑफ एटॉमिक मासिस ऑफ ऑल एटम्स इन फार्मूला यूनिट इज़ कॉल्ड एज फार्मूला मास ऑफ दैट सब्सटेंस। साॻे ई तरीक़े सां चए थो त हिननि में फार्मूला मास जेको आहे, असां साॻियो ई एटमनि जे मायनि खे जोड़ करे असां कैलकुलेट कंदा आहियूं, ऐं असां उन कैलकुलेटेड माए खे फार्मूला मास सॾींदासीं। फॉर एग्ज़ाम्पल, फार्मूला मास ऑफ सोडियम क्लोराइड इज़ 58.5 AMU। सोडियम क्लोराइड जे हिकिड़े यूनिट जो वज़न आहे 58.5 AMU। हाणे AMU जेको आहे उहो मालिक्यूलर मास जो यूनिट बि आहे, ऐं वरी फार्मूला मास जो बि यूनिट साॻियो ई आहे, उहो आहे असांजो AMU। सो तव्हांखे जॾहिं बि को मुरकब अहिड़ो मिले जंहिंमें हिकिड़ो मेटल हुजे ऐं ॿियो नॉन मेटल हुजे, त उन जे वज़न खे तव्हां नालो ॾींदव फार्मूला मास। बाक़ी वज़न कढण जो तरीक़ेकार बिल्कुलु साॻियो ई थींदो। तंहिंजे करे सोडियम क्लोराइड, कैल्शियम ऑक्साइड या पोटेशियम सल्फाइड, ही जेके आयोनिक कंपाउंड जा यूनिट आहिनि, इहे समूरा इन्हनि जो वज़न असां कढंदासीं त उनखे असां सॾींदासीं फार्मूला मास। फार्मूला मास जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ज़हन में रखणु घुरिजे त मास ऑफ अ फार्मूला इज़ कॉल्ड एज फार्मूला मास। इहा ॻाल्हि तव्हांखे ज़हन में रखणु घुरिजे त फार्मूला मास छा खे चवंदासीं? कंहिं बि फार्मूला जे वज़न खे चइबो आहे फार्मूला मास। सोडियम क्लोराइड जो वज़न कढियो आहे त हुनखे फार्मूला मास चयो, कैल्शियम ऑक्साइड जो कढियो आहे त फार्मूला मास चयोसि, या पोटेशियम सल्फाइड या अहिड़ा ॿिया आयोनिक कंपाउंड हुजनि जेकी मेटल ऐं नॉन मेटल मां ठहियल आहिनि, त उन्हनि जे वज़न खे चइबो फार्मूला मास। पर H2O जे वज़न खे मालिक्यूलर मास सॾियूं पिया, कार्बन डाइऑक्साइड जे वज़न खे बि मालिक्यूलर मास सॾियूं पिया। हिननि मालिक्यूलनि जे वज़न खे असां छा पिया सॾियूं? मालिक्यूलर मास। पर जीअं त ही फार्मूला पिणु आहे H2O, कार्बन डाइऑक्साइड,
ग्लूकोज, सल्फ्यूरिक एसिड। सो असां इन्हनि जे वज़न खे फार्मूला मास पिणु चई सघूं था। इहा ॻाल्हि तव्हां ज़हन में रखो त फार्मूला मास जेको आहे उहो कॉमन नेम आहे, जेको कंहिं बि फार्मूले जे वज़न खे असां चई सघूं था त इहो फार्मूला मास आहे। तंहिंजे करे उहो आयोनिक कंपाउंड हुजे जीअं सोडियम क्लोराइड आहे, या उहो कोवेलेंट कंपाउंड हुजे जीअं ग्लूकोज आहे, ॿिन्ही जे वज़न खे तव्हां फार्मूला मास चई सघो था। पर आयोनिक कंपाउंड जे वज़न खे, हिननि जे वज़न खे मालिक्यूलर मास नथा चई सघो, छो त हे मालिक्यूलर कंपाउंड न आहिनि, सिर्फ़ु हिननि खे मालिक्यूलर मास असीं सॾींदा आहियूं। किताब में हिकिड़ो मिसाल ॾिनल आहे, एग्जाम्पल आहे 1.4, कैलकुलेट द फार्मूला मास ऑफ एल्यूमिनियम सल्फेट। एल्यूमिनियम सल्फेट जेको मुरक्किब आहे उन जो तव्हां फार्मूला मास कलेक्ट कयो, काउंट कयो। सॉल्यूशन आहे त एटॉमिक मास ऑफ एल्यूमिनियम छा आहे 26.98 AMU, एटॉमिक मास ऑफ सल्फर 32 AMU, एटॉमिक मास ऑफ ऑक्सीजन 16 AMU, ऐं फार्मूला यूनिट छा आहे एल्यूमिनियम, उन जा ॿ हिते ॾिसो एटम आहिनि, सल्फेट, हाणे सल्फर ऐं ऑक्सीजन जंहिंजो 4 यूनिट आहिनि उहो आहे ब्रैकेट में बंदि, तंहिंजे करे हे 3 हिन सल्फर खे बि मिलिया, यानी सल्फर जा 3 यूनिट, ऑक्सीजन जा 4 अंदरि आहिनि पर 3 ॿाहिरि मौजूदु आहिनि डिग्गीअ खां, त 3 चौंक 12 जेके आहिनि एटम थी विया ऑक्सीजन जा। हिन स्ट्रक्चरल फार्मूला में ॾिसो एल्यूमिनियम जा 2 आहिनि, सल्फर जा 1 2, ही 3 एटम आहिनि जीअं असां हिते ॿुधायोसीं, ऑक्सीजन जा 4 ऐं 3 चौंक 12, हे 4 2 ऐं हे 4 3 चौंक 12 एटम थी विया ऑक्सीजन जा। हाणे असां हिन जो जेकॾहिं वज़न कढूं त एल्यूमिनियम जा घणा एटम आहिनि 2, वज़न घणो अथसि 26.98, हिन खे असां जेकॾहिं राउंड ऑफ कयूं त इहो 27 जे बराबरि थी वेंदो, तंहिंजे करे ही थी वियो असांजो 2 ज़रबिया 27, एल्यूमिनियम जो वज़न 27। उन में जोड़ कंदासीं, सल्फर जा एटम घणा आहिनि 3, हिकिड़े जो वज़न घणो आहे 32, 3 ज़रबिया 32, वरी जोड़ कंदासीं, ऑक्सीजन जा एटम घणा आहिनि 12, ऐं हिक हिक जो वज़न घणो आहे 16, तंहिंजे करे इन्हनि खे असां हाणे ज़रब करे पाण में जोड़ कंदासीं, 27 थियो 54, 33 96 प्लस 12 16 192, हिन जो जोड़ कयोसीं त 342 AMU जेको आहे उहो एल्यूमिनियम सल्फेट जो फार्मूला मास आहे। हिते असांजो जेको लेक्चर ख़तमु थिए थो, वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।